मेहमान ये छाए अरे हुणे कमरे से न हमराया ना कोली होंदी माफ च करो नहीं नहीं मैं तेन इस तरह नहीं माफ कर सकता जो साथी मसलो आ उन ज़्यान कयो त ज़रूर त उनखे त सूर थींदो न यार। जाती छा जो मसलो आ यार औरत है औरत जी इज्जत है बदतमीजी तो करे ओके छॾ अॼु मां हिनखे लितरनि खां अरे न बाबा समझ मुंहिंजा भाउ समझ एतिरो गुस्सो न कर वो पाण में राज़ी आहे कुर्बान हिनखे मां कुटींदुमि अता तूं समझ थोरो ॻाल्हि खे मुंहिंजी ॻाल्हि मञ यार तूं पंहिंजी जाइ ते सही अरे आहे। हुन कम त ॾिस न लूसीअ जा ए यार वाही बेशर्म छोरो पुट जी न्याणियुनि सां ईअं कंदो ई आहे बेगरत पादर खाईंदो कॾहिं अॼु अहिड़ो त मां सबक़ सिखायां वरी न कंहिंसां ईअं कंदो यार ॻाल्हि ॿुध तुंहिंजी छोरी खे पादर हणी आहे